बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी पारां मास्टर्स एंड पीएचडी जूं एडमिशन्स अनाउंस कयूं वयूं आहिनि। मास्टर्स ऐं पीएचडी मल्टीपल डिसिप्लिन्स में आहिनि, जंहिंमें इंजीनियरिंग खां अलावा ॿियूं खोड़ सारा डिसिप्लिन्स आहिनि। उन्हनि में तव्हां जेको आहे मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी में एडमिशन वठी सघो था, जंहिंमें मैनेजमेंट साइंस आहे ऐं बिज़नेस साइड आहे। बिज़नेस फील्ड में तव्हां एमफिल पीएचडी ऐं एमबीए मेहरान यूनिवर्सिटी मां करे सघो था। मेहरान यूनिवर्सिटी तरफ़ां मल्टीपल डिपार्टमेंट्स में पीएचडी, एमफिल, एमई, एमएस ऐं एमबीए वग़ैरह जा प्रोग्राम कराए वञनि था। सभिनी खां पहिरियां ॾिसिजे त पीएचडी प्रोग्राम्स में हिननि वटि फुल टाइम ऐं पार्ट टाइम ॿई प्रोग्राम्स आहिनि। पोस्ट ग्रेजुएट स्टडीज़ में अप्लाइड मैथमेटिक्स आहे, सिविल इंजीनियरिंग आहे, एनर्जी सिस्टम इंजीनियरिंग आहे, इंडस्ट्रियल इंजीनियरिंग एंड मैनेजमेंट आहे, जियो टेक्निकल एंड हाईवे इंजीनियरिंग आहे, मैन्युफैक्चरिंग इंजीनियरिंग आहे, स्ट्रक्चरल इंजीनियरिंग वग़ैरह जा डिपार्टमेंट्स आहिनि। उनखे अलावा इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोलियम एंड नेचुरल गैस इंजीनियरिंग में पेट्रोलियम इंजीनियरिंग आहे। मेहरान यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ साइंस टेक्नोलॉजी एंड डेवलपमेंट, जंहिंखे मस्टर्ड भी चयो वेंदो आहे, उन में जेको आहे साइंस टेक्नोलॉजी एंड इनोवेशन पॉलिसी में आहे। उन खां पोइ मैनेजमेंट साइंस आहे। इंस्टीट्यूट ऑफ एनवायरमेंटल इंजीनियरिंग एंड मैनेजमेंट में एनवायरमेंटल इंजीनियरिंग आहे। इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन एंड कम्युनिकेशन टेक्नोलॉजीज में बायोमेडिकल इंजीनियरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग आहे, कंप्यूटर सिस्टम इंजीनियरिंग आहे, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग आहे, टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग आहे। जेको पीएचडी जो एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे, उन में एडमिशन जे लाइ मिनिमम तव्हांजी जीपीए 3 हुजे आउट ऑफ 4 ऐं 60% इन एनुअल सिस्टम। तव्हांजी जेका 18 ईयर ऑफ एजुकेशन कंप्लीट हुजे, उन में एमई, एमएस, एमबीए ऐं एमफिल वग़ैरह जेको आहे एक्सेप्टेबल आहे। द कैंडिडेट मस्ट पास प्री एडमिशन टेस्ट एज आइदर इक्विवेलेंट टू जीआरई हेड जर्नल कंडक्टेड बाय द टेस्टिंग बॉडीज अकॉर्डिंग एक्रेडिटेड बाय हेक। हेक जे तरफां जेके भी जीआरई बॉडीज या हायर एजुकेशन असेसमेंट टेस्ट थींदी आहे, गेट थींदी आहे, त अगर उहा तव्हांजी क्लियर आहे त तव्हां एडमिशन जे लाइ अप्लाई करे सघो था। 60% आर जीआरई जर्नल टेस्ट कंडक्टेड बाय यूनिवर्सिटी विथ पासिंग स्कोर 60%। या त तव्हांजी टेस्टिंग सर्विसेज जे थ्रू जेका गेट जीआरई वरती वेंदी आहे उहा क्लियर हुजे। अदरवाइज मेहरान यूनिवर्सिटी खुद पीएचडी जे लाइ टेस्ट कंडक्ट कंदी, उन में तव्हांजो जेको आहे 60% स्कोर हुजणु लाज़मी आहे। पीएचडी वांगुरु हिते मल्टीपल डिपार्टमेंट्स आहिनि, प्रोग्राम ऐं डिसिप्लिन्स आहिनि। एमफिल, एमएस, एमई, एमबीए जे लाइ, जंहिंमें ही तव्हां ॾिसी रहिया आहियो एडवर्टाइज़मेंट में क्लियर आहे, जंहिंमें केमिकल इंजीनियरिंग आहे, सिटी रीजनल प्लानिंग आहे, सिविल इंजीनियरिंग आहे, कंस्ट्रक्शन मैनेजमेंट आहे, एनर्जी सिस्टम इंजीनियरिंग आहे, जियो टेक्निकल एंड हाईवे इंजीनियरिंग आहे, इंडस्ट्रियल इंजीनियरिंग एंड मैनेजमेंट आहे, मैन्युफैक्चरिंग इंजीनियरिंग आहे। ईअं ॿिया खोड़ सारा जेको आहे डिपार्टमेंट्स आहिनि। टेक्सटाइल इंजीनियरिंग आहे, आर्किटेक्चर आहे। उनखे अलावा इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोलियम एंड नेचुरल गैस इंजीनियरिंग में एमई इवनिंग प्रोग्राम आहे, पेट्रोलियम इंजीनियरिंग आहे। इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन एंड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी में बायोमेडिकल इंजीनियरिंग आहे, कम्युनिकेशन सिस्टम नेटवर्क आहे, कंप्यूटर एंड इंफॉर्मेशन इंजीनियरिंग आहे, ऐं ॿिया खोड़ सारा ही डिपार्टमेंट तव्हां ॾिसी रहिया आहियो। ईअं मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी, उन में एमएस एंड एमबीए इवनिंग प्रोग्राम आहे। इवनिंग प्रोग्राम विथ इलेक्टिव इन साइंस एंड टेक्नोलॉजी एंड इनोवेशन पॉलिसी आहे, टेक्नोलॉजी एंड इनोवेशन मैनेजमेंट आहे, एचआरएम आहे, पब्लिक पॉलिसी आहे। उनखे अलावा एमबीए इवनिंग प्रोग्राम विथ इलेक्टिव इन फाइनेंस, मार्केटिंग, ऑपरेशन मैनेजमेंट, ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट, इनोवेशन एंड एंटरप्रेन्योरशिप आहे, इस्लामिक बैंकिंग एंड फाइनेंस आहे। इंस्टीट्यूट ऑफ एनवायरमेंटल इंजीनियरिंग एंड मैनेजमेंट में एनर्जी एंड एनवायरमेंटल इंजीनियरिंग आहे, सिविल इंजीनियरिंग आहे, इलेक्ट्रिकल पावर इंजीनियरिंग आहे, एनर्जी सिस्टम इंजीनियरिंग आहे, पेट्रोलियम इंजीनियरिंग आहे। इन में अप्लाई करण जो जेको प्रोसीजर आहे, तव्हां pgadmissions.mute.edu.pk ते वञी ऑनलाइन अप्लाई कंदा। ही जेका लिंक तव्हांखे नज़र अची रही आहे, कुछ इंपॉर्टेंट डेडलाइंस आहिनि जेके असां ॾिसी वठूं।
डेट ऑफ एडवर्टाइजमेंट 6 नवंबर खां 24 नवंबर ताईं तव्हां हिन में अप्लाई करे सघो था। जेका एडमिशन जी टेस्ट आहे उहा 17 डिसंबर ते थींदी। अनाउंसमेंट ऑफ रिज़ल्ट 19 डिसंबर ते थींदी। डेट ऑफ इंटरव्यूज़ जेके आहिनि उहा 22 डिसंबर ते आहिनि ऐं स्टार्ट ऑफ फर्स्ट सेमेस्टर जेको आहे 8 जनवरी 2024 खां स्टार्ट थींदो। PhD candidate are required to submit copy of research proposal, statement of purpose along with application form। तव्हां जॾहिं एप्लीकेशन फॉर्म सबमिट कराईंदव जेके PhD जा कैंडिडेट हूंदा उहे पंहिंजो प्रपोज़ल सबमिट कराईंदा। जेके बि फाइनल ईयर स्टूडेंट्स आहिनि जेके ME MS MPhil MBA करे रहिया आहिनि त उहे एलिजिबल आहिनि PhD में एडमिशन वठण जे लाइ। ईअं ई जेके लास्ट ईयर एजुकेशन में आहिनि बैचलर डिग्री प्रोग्राम में उन्हनि जी रिज़ल्ट विदिन 1 और 2 मंथ अनाउंस थी वेंदी त उहे एलिजिबल आहिनि MS ME ऐं MBA प्रोग्राम जे लाइ। फर्दर क्यूरीज एंड डिटेल जे लाइ ही एडमिशन जा नंबर्स ॾिनल आहिनि, ईमेल्स ॾिनल आहिनि। तव्हां इन्हनि ते कॉन्टेक्ट करे अगरि तव्हांखे का इंफॉर्मेशन खपे त तव्हां पुछी सघो था।